महिनत कयो। मां चवां थो रुपयो जेको आहे न, रुपयो कंहिं बंदे खां पिनण खां लख दफ़ा बहितर आहे उहो रुपयो जेको आहे तव्हां किला खां बाद में वञी करे महिनत सां कमायो। हे इंसान खां घुरंदो, हे हिन जे अंदरि ज़िलत आहे। अल्लाह ताला रिज़िक़ जो ज़िम्मो खयों आहे, पर अल्लाह ताला कुझु असबाब जोड़ियो आहे दुनिया जे अंदरि। अल्लाह ताला को सबबु जोड़ियो आहे त तव्हांखे मज़दूरी करणी पवंदी, तव्हांखे नौकिरी जेको आहे करणी पवंदी, तव्हांखे मुलाज़िमत करणी पवंदी। इहो तरीक़ो आहे रिज़िक़ खे आणण जो, ऐं सबब खे इस्तेमालु कयो वेंदो। असां काफ़ी जेके माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा न साईं सबब खे जेको आहे इस्तेमालु न कयो वञे। ऐं हे पैसो साईं ढूंढा, पैसो ढूंढा, न वणंदो असांखे पैसो, बिल्कुलु इन्हनि जो ग़लति ज़हन आहे। मां चवां थो पैसो आहे उमिरो कंदव, पैसो हूंदो न उमिरो कंदव। पैसो तव्हांखे हूंदो न त तबलीग ते वञी सघो था, पैसो हूंदो हज करे सघो था। हिन ज़माने में काफ़ी अहिड़ा कम आहिनि जेके पैसे सां कनेक्ट आहिनि, ऐं पैसे खे अल्लाह ताला क़ुरान हकीम में इंसान जे रहण जो हिकु ज़रियो बयानु कयो आहे। त ईअं सफ़ा सूफ़ी बिल्कुलु न थी वञो कंहिं वांगुरु त न साईं पैसो त जेको आहे कंहिं कम जो न आहे। हिन टाइम असां मुस्लमान, मां ॻाल्हि दावा सां कयां थो, हे 600 ऐं 700 साल जे दरमियान, 600-700 साल जेको पोइ गुज़रियो आहे न, इन दरमियान जेकॾहिं अगरि असां मुस्लमान वटि पैसो ज़्यादा हुजे न, हिन टाइम मुस्लमान दुनिया जे अंदरि सभिनी खां तरक़ी ते हुजनि, ज़्यादा में ज़्यादा मुस्लमान तरक़ी में हुजनि। इन 600-700 साल जे अंदरि मुस्लमान वटि पैसो इंतिहाई कमज़ोर थी वियो, ऐं दुनिया जी जेकी ताक़त आहे जंहिंखे ख़ुदा सबबु बयानु कयो आहे, उहो जेको आहे कुफ़ार जे कंट्रोल में हली वियो। त पैसो ज़रूरी आहे, कमाइणो पवंदो, कमायो।